खबर शामिल कनासी कराची खां सिंध हुकूमत पारा सूबे में आर ओ प्लांट्स जी डिजिटल मॉनिटरिंग जो फैसलो कियो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो इजलास में वरी वज़ीर जो सलाहकार मोहम्मद सलीम बलोच समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत सिंध में लॻल 2529 आर ओ प्लांट्स जी डिजिटल सिस्टम ज़रिए मॉनिटरिंग कई वेंदी। चीफ सेक्रेटरी जो इहो चवणु आहे। अपडेट कनासी GPS मैपिंग रियल टाइम डैशबोर्ड डिजिटल मॉनिटरिंग जो हिस्सो हूंदा। आसिफ हैदर शाह जो चवणु आहे सिंध जा 70% आर ओ प्लांट फाल आहिनि। गैर फाल प्लांट्स जल्द बहाल कया वेंदा। अपडेट कनासी ॾोराहनि इलाइक़नि खे पाणी जी फराहमी यकीनी बणाइण लाइ कोशिश करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कनासी कराची खां सिंध हुकूमत पारां सूबे में आर ओ प्लांट्स जी डिजिटल मॉनिटरिंग जो फ़ैसिलो कयो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह की सदारत हेठ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो इजलास में वरी वज़ीर सलाहकार मोहम्मद सलीम बलोच समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। सिंध में लॻल 2529 आर ओ प्लांट्स जी डिजिटल सिस्टम ज़रिए मॉनिटरिंग कई वेंदी। अपडेट कयो मूंखे कराची में सिंध हुकूमत पारां सूबे में आर ओ प्लांट्स जी डिजिटल मॉनिटरिंग जो फ़ैसिलो। तफ़सील मालूम कनासी शहजाद जलबाणी का अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी सिंध हुकूमत पारां सूबे में आर ओ प्लांट की डिजिटल मॉनिटरिंग करण जो फैसलो किया वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह की सदारत हेठ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जो इजलास थियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग लाइ वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन मोहम्मद सलीम बलोच, एडिशनल चीफ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ख़ालिद हैदर शाह, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सैयद एजाज अली शाह ऐं ॿियनि लाॻापियल इंजीनियरनि जेको आहे हिन इजलास में शिरकत कई आहे। चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जो चवणु हुयो त सिंध में नसब थियल 2529 आर ओ ऐं UF प्लांट्स लॻल आहिनि जिन जी कारकर्दगी खे डिजिटल सिस्टम ज़रिए मॉनिटर कयो वेंदो। GPS मैपिंग ऐं रियल टाइम डैशबोर्ड डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम जो हिस्सो हूंदो। और चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जो वधीक इजलास में इहो चवणु हुयो त हिन सिस्टम सां हर प्लांट की कारकर्दगी, पानी की पैदावार ऐं मरम्मत की फौरी जेका सुञाण उहा मुमकिन थी सघंदी। डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम सां मरम्मत बाबति रियल टाइम में मॉनिटर कयो वेंदो। बजट जो हिकु वॾो हिसो पघारनि ते ख़र्च कयो वेंदो। उनजे करे जेके आर ओ प्लांट्स आहिनि उन्हनि ते हीउ सिस्टम लॻायो पियो वञे। मोहम्मद सलीम बलोच जेको मामन वॾे वज़ीर जो ख़ासि मामन आहे उनजो चवणु हुयो त सिंध जा 70% आर ओ प्लांट फाल आहिनि। गैर फाल जेके आर ओ प्लांट आहिनि उहे बि बहाल कया वेंदा। सलीम बलोच जो वधीक इहो चवणु हुयो त मक़ामी बिरादरी जी जे तहत आर ओ प्लांट्स खे हलाइण लाइ हिकु पायलट प्रोजेक्ट पिणु शुरू करे रहिया आहियूं। मोहम्मद सलीम वॾे वज़ीर जे मुआविन जो इहो पिणु चवणु हुयो त ॾोराहनि इलाइक़नि में साफ़ पाणी जी फराहमी खे यकीनी बणाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।